तरक्याती कम में पंहिंजा नवाज़ी बंद कयो। तरक्की में तरक्याती कम में पंहिंजा नवाज़ी बंद कयो। हम बीठा हूँ जिते मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा माण्हू तरक्याती कमनि में नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ ऐं तरक्याती कम जेके कया था वञनि उन जी पंहिंजा नवाज़ी जेका कई थी वञे उन जे ख़िलाफ़ एहतजाज कयो पियो वञे। अचो त वधीक एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हायूं त हिननि जो छा चवणु आहे। असांखे जीअं हिन रस्ते ऐं नाली जी ज़रूरत आहे जेका 30 सालनि खां वठी हर शर्मादार हर एम खे चवंदा था रहूं। आसरो ॾेई तव्हां 6 महीना गुज़ारा वरी ॿिया कम तरकाई करोड़ रुपया सॻिन में अची चुका आहिनि जेके अलाए काॾे हुजे काॾे कम असां ग़रीबनि खे छॾियो अथनि जंहिंमें 10 हुकूमत सां गॾु। असांजे भर में स्कूल आहे जीअं मस्जिद आहे उन जी पूरी तकलीफ़ आहे जेको माण्हू मींहं कणी में या ईअं घरनि जे रस्तनि जा पाणी दगनि में कोई हली कोन जंहिंमें हज़ारे माण्हू राति ॾींहुं उसरे थो इन जे लाइ असां अर्ज़ा कयूं थी जीअं असांजी आहे जेको एहतियात करण जो मक़सदु आहे उहो इहो आहे त माशाल्लाह सॻियूं में तरक्याती कम हलनि पिया लेकिन उहे हलनि पिया सिर्फ़ु पंहिंजा वजह आहे। असांखे सिर्फ़ु असांजे एहतियात करण जो मक़सदु आहे त सॻियूं में तरक्याती जे कम थियनि था उहे सिर्फ़ु मेट ते कया वञनि ऐं पंहिंजा बंदी बंदि कई वञे। महिरबानी करे असांखे रोड ऐं नालियूं ॾिनियूं वञनि। असां तमामु बेहदि घणो परेशान आहियूं। दिलि चए वे धाऊं कयूं घणियूं कयूं माना असांखे केरु ॿुधे माना पोइ असांखे मिले। महिरबानी करे असांजे थोरो ॻाल्हियुनि ते तवजो कयो ऐं असांजी कुझु जेको आहे मजबूरी ॾिसो। तमामु घणी तकलीफ़ असांखे रोड ऐं नाली ॾिनी वञे। एहतजाज कयो आहे इन असांजो बुनियादी मक़सदु इहो आहे त असां जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि उन्हनि खां असांखे महरूम न रखियो वञे नज़रअंदाज़ न कयो वञे। छो त असां वटि जेको आहे न हिते बुनियादी सहूलियतूं न आहिनि फर्श बंदी न आहे हिते नालियूं न आहिनि असांजो रस्तो जेको आहे सही तरह न आहे हिते ढेर लॻा पिया आहिनि गंदगी थी वई आहे ॾाढी जंहिंजे करे हिते बीमारियूं थी रहियूं आहिनि। उन खां अलावा ॿियो मस्जिद बि आहे हिते असां वटि उते मदरसो बि आहे 5 वक़्त माण्हू उते निमाज़ पढ़ंदो वञे उन में बि असांखे ॾाढी तकलीफ़ थी अचे गंदो पाणी बीठो आहे मच्छर आहिनि उन खां अलावा बीमारियूं इलाही पैदा थियूं थियनि। असां इन करे एहतजाज जो मक़सदु इहो ई हो त असांखे जेके बुनियादी सहूलियत उन खां महरूम छो थो रखियो वञे आख़िरकार। छो त हर साल हिते करोड़ रुपयनि जूं बजेटियूं अचनि थियूं पर उहे अलाए काॾे वञनि थियूं पंहिंजी नवाज़ीअ ते कमु हलियो थो वञे पियो। असां चऊं था इहा पंहिंजा नवाज़ी बराए महिरबानी बंदि कई वञे जीअं असां बुनियादी सहूलियत खां महरूम न थी सघूं। जिथे बि असल में अचे त असांजे लाइ थो न कमु जेके बि असांखे बजट पैसो अचे थी को बि पैसो अचे थो को बि कमु असांजी मंज़ूरु थियल आहे गिटी पर उन ते अमल नथो थियो वञे। छो त असां 25-30 सालनि खां असां रहूं था पिया हिते मुख़्तलिफ़ क़ौमूं आहिनि इलाही सारियूं क़ौमूं आहिनि असांजूं ठीकु आहे न। उन खां अलावा असांखे का बि सहूलियत हिते मौजूदु न आहे। इन करे असां अगरि जेकॾहिं हिन ते अमल न थियो त असां एहतजाज पंहिंजो जारी रखंदासीं। बराए महिरबानी सां गुज़ारिश कयूं था MPMN जेके वस वारा आहिनि जेके इहे कमु कराए सघनि था उन्हनि खे गुज़ारिश कयूं था त इहो अमल कयो वञे पर जल्द इहे कमु कराए वञे जीअं त असां बुनियादी सहूलियतुनि खां महरूम न थी सघूं असां पंहिंजी ज़िंदगी सुख सां गुज़ारे सघूं। हे तमामु घणी गंदगीअ जे करे असां तमामु मजबूर थी चुका आहियूं महिल ताईं इन करे असां एहतजाज करिणो थो पए ऐं कंदा रहंदासीं जेसिताईं कमु नथो थिए। महिरबानी। ॻाल्हियूं ॿुधियूं हिननि जो चवणु आहे त सॻियूं शहर में जेके तरक्याती कम कया था वञनि उहे पंहिंजा नवाज़ीअ ते कया था वञनि। असांजो जेको हीअ इरिगेशन रेस्ट हाउस वारी जेका गली आहे जेका 5 स्कूलनि जी मुख्य गली आहे जंहिंमें 5 स्कूलनि जा ॿार रोज़ानो तौर ते हिन तां क्रास कंदा आहिनि ऐं हज़ारे गाॾियूं हिन रस्ते तां क्रास कंदियूं आहिनि ऐं हिनखे हिन जो टेंडर बि थियल आहे हिन में जल्द कमु कयो वञे ऐं हिन में जेके नालियूं आहिनि ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। कैमरामैन अतर अली मंगणे सां गॾु मंज़र आम न्यूज़ सॻियूं।